नवदेरो खैरात न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो केटी मुमताज़ पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में थियल मुक़ाबले बाद मारिजी वियल तालिब बूसण खे जड़तू मुक़ाबले में मारण जो इंकशाफ। मारिजी वियल तालिब बूसण जे पीरसन वालिद शफ़ी मोहम्मद अमर दादला भाउ नज़ाकत ऐं मामे इरशाद बूसण लाश वसूल करण लाइ नवदेरो अस्पताल पहुता। असांजे पुट मथां पुलिस जा मुक़ाबले जा केस दाख़िल हुआ जिन में हू ज़मानत ते हो। वारिस कोर्ट मां हाज़िरी तां वापसी ते वारिस ॾिनो माछी थाणे जी पुलिस 6 ॾींहं अॻु पुट खे ज़बरदस्ती खंबे खणी वई। वारसनि जा पुलिस मथां इल्ज़ाम। वारिस ॾिनो माछी थाणे जे अहलकारनि नदीम नाले जो फिदा चनो ऐं साबिर खटियाण अदालत ॿाहिरां भाउ खे खंबे विया। मां बि उते साणुसि गॾु हुयसि। भाउ नज़ाकत बूसण पुलिस भाउ जी आज़ादीअ जा 5 लख रिश्वत तलब कई। न ॾियण ते हुननि भाउ खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए अॼु मारे छॾियो आहे। भाउ नज़ाकत बूसण जा पुलिस मथां इल्ज़ाम असांजो अदालत में केस हलंदड़ हो। अदालत पुलिस खे हुकुम कयो हो त 7 तारीख़ ते अदालत में पेश कयो वञे, पर पुलिस उन खां अॻु ई कूड़े मुक़ाबले में तालिब खे बेगुनाह क़त्ल कयो आहे। वारसनि जा इल्ज़ाम। नवदेरो अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारस ॻोठ वॾा बूसण खणाए रवाना थी विया।